काबे खां वयो अक्सा अक्सा खां मथे वियो इन ॻाल्हि में सम्झाणी मञींदो न मलालो काबे में मुहम्मद हो त अक्सा में न साईं काबो जो छॾियाई त पोत जिस्म न नालो अक्सा में तॾहिं पहुतो जॾहिं काबो छॾियाई अक्सा में जॾहिं पहुतो त अक्सा में उजालो अक्सा में जॾहिं हो त न हो अर्श ते हाज़िर पहुतो जो वञी अर्श न पो फर्श ते हाज़िर ओ ला ला हर जाइ ते मौजूद मुहम्मद जे हुजे हाँ पो पंध करे सैर ते शायद न हले हाँ काबे में रहे हाँ न पो अक्सा ॾे वञे हाँ अक्सा मां वरी अर्श ॾे राही न थिए हाँ हर जाइ ते मौजूद हुजे हाँ जे मुहम्मद मेराज जे तहक़ीक़ न पो घुर्ज पवे हाँ इन बहस मां मालूम त जाते हो उते हो ॿी ॻाल्हि हुजे हाँ त नबी ख़ुदि बि चवे हाँ अल्लाह बि इन ॻाल्हि जो ऐलान करे हाँ क़ुर्आन में इन बारे में आयत का अचे हाँ अकमलतु लकुम दीन जे फरमान खां अॻु में अल्लाह चवे हाँ त नबी साईं ॾसे हाँ ॿिए कंहिंजो इहो शान हुजे हाँ त यकीनन अल्लाह को इन शान में यकता न रहे हाँ इन ॻाल्हि खां पोइ बि जे मुहाॾो को अॾींदो मेराज जो इनकारी उहो माण्हू थी वेंदो मेराज अल्लाह जे तौहीद जी अज़मत मेराज नबी पाक सां मालिक जी महबत मेराज उरूज आहे मुहम्मद जो सरासर मेराज नबी पाक खे अल्लाह जी दावत मेराज मुहम्मद खे धणी ताला करायो मेराज ख़ुदा पाक जी ताक़त ते कुदरत मेराज में क़ौमुनि जूं ख़ताऊं ऐं सज़ाऊं मेराज में मालूम कया राज़ नुबुवत इन ॻाल्हि मां साबित त नबी ग़ैब न ॼातो जे ग़ैब खे ॼाणे हाँ पुछो छो थे हज़रत जे ग़ैब खे ॼाणे हाँ ॾिसण छाजे करे पोइ मेराज जो अहवाल जहन्नम जन्नत हर जाइ न मौजूद न कंहिं ग़ैब खे ॼाणे तौहीन नबीअ जी न आ पिण घटि इज़त जे ग़ैब खां आगाह हुजे हाँ का नुबुवत अल्लाह असां सां गॾु आहे जो असां सां मुस्तफ़ा सां बि पोइ मेराज ते छो घुराईंसि जागो था मां त शुरू ई हाणे थो थियां हे त मां तमहीद ॿधी आहे ॿुधंदव न हा ॿुधो 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 ऐं मुंहिंजा दोस्तो अदीज़ो तव्हांखे मां ॿुधायां पियो त अल्लाह ताला जा नबी आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु चवनि पिया अल्लाह अहद छा पिया चवनि अल्लाह ॾाढे चओ अल्लाह सभिनि चयो न पर हर क़ौम हर उम्मती नबी खां पुछो तवज्जो कयो छा पुछो ऐं प्यारा आदम अल्लाह अहद जी हा ॾिठो थी ला तुदरिकुहुल अबसार का बि अख न आहे जेका कुदरत जो इहातो करे सघे अल्लाह ताला खे ॾिसी सघे कंहिं बि अख में ताक़त न आहे मां आदम चवां थो आहे 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 पर ॾिठो कोन अथव जागो था क़ौम चयो ठहियो भला आदम अलैहिस्सलाम खां पोइ शुएब अलैहिस्सलाम आयो ऐं शुएब तू छा थो चवी चवे थो अल्लाह अहद अल्लाह अकेलो आहे अल्लाह ताला जे क़ौम उम्मत पुछो ओ प्यारा शुएब दे ख़बर अल्लाह अकेलो आहे ते हाउ अकेलो आहे ॾिठो थी ॾिठो कोन था क़ौम चयो भला इन्ही न ॾसो नूह खां पुछंदासीं नूह अलैहिस्सलाम आयो नूह अलैहिस्सलाम चयो अल्लाह अहद अल्लाह अकेलो आहे क़ौम चयो त हाओ आदम भी चयो शुएब भी चयो नूह तू भी थो चवी अलैहिस्सलातु वसलाम भला तो ॾिठो आहे मां बि कोन ॾिठो हलंदा वलो इब्राहिम अलैहिस्सलाम आयो इब्राहिम अलैहिस्सलाम भी चयो अल्लाह अहद क़ौम चयो अल्लाह त अकेलो आहे ॾिठो थी
जी मां ॾिठो त कोन्हे। हाँ भला सोहणो इस्माइल अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, हज़रत इसहाक अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, सुलेमान नबी ॿुधाईंदो, दाऊद नबी ॿुधाईंदो, मूसा अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, यहया अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, ज़करिया अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, याकूब अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, ईसा अलैहिस्सलाम ॿुधाईंदो। 1.25 लाख नबी आया, हर नबी चवे पियो अल्लाह आहे, पर कहीं बि कोन चयो त कसो असां को ॾिठो आ। जमला आमना जो लाल आयो, अल्लाह ताला फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबिय्यीन। ओ कौम ॿुधी छॾो, आदम खां पोइ शीस आयो, शीस खां पोइ नूह आयो, नूह खां पोइ इब्राहिम आयो, उन खां बाद ॿिया नबी आया, पर पोइ तव्हां आसरे में हुयो त हुन न ॾिठो आ त हुन ॾिठो हूंदो, हुन न ॾिठो आ त हुन ॾिठो हूंदो। हाणे ॿुधी छॾियो, मुंहिंजो मुहम्मद आख़िरी नबी अथव, ऐं क़यामत ताईं आख़िरी नबी आहे। चओ क़यामत ताईं। हाणे कौम परेशान आ त 1.25 लाख नबी चवंदा विया त अल्लाह आहे, पर ॾिठो त कोन्हे। हाणे असां ॿुधण ते त इतबार कयूं था, पर को ॾिसण जी त गवाही ॾिए। जमल आमना जे लाल जो वारो आयो, रब चयो त ज़रूर इहो पुराणो सुवाल जेको सदन खां रहंदो थो अचे, मुस्तफ़ा खां बि कंदा। मुस्तफ़ा चवंदो कुल हो अल्लाह अहद, माण्हू चवंदा ॾिठो थी। जे मुंहिंजो हबीब बि चवे त मां बि कोन ॾिठो आ, त पोइ मुंहिंजे वहदानियत ते केर एतबार कंदो? तंहिंजे करे रब थो चए नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, मां तव्हां सभिनी खे त वेझो आहियां, पर ओ आमना जा लाल हलिया ला मकान ते मूंखे ॾिसी वञो। कौम पुछे त अल्लाह आहे, तूं चइजां रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रास। मां ॿियनि वांगुरु कोन थो चवां त मां कोन ॾिठो आहे, बल्कि मां चवां थो त मां मथे वारनि अखियुनि सां रब ॾिसी आयो आहियां। तुम बेरे जे तंद जी वाह भिटाई, चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। साईं तो फरमाए तुम बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार, कोड़े कीरत आया मांझी मणियादार, तन गढ़हूं ॿाहिर गायो सारी सब जमार, पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंखार। आओ मथां मंगणा चढ़ी दुर द्वार, अतहियातु लिल्लाह व सलवातु व तय्यबात, खिली कयई खीकार अस्सलामु अलैक अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू। इय परूड़ जे पचार ओ सुयो सब संसार, त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे। मुस्तफ़ा फरमाए तो रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रास, मां हिननि मथे वारनि अखियुनि सां रब ॾिसी आयो आहियां। चओ सुभान अल्लाह। इहो ई सबबु हो जो गॾु बि आहे, पर घुराएस थो त दिलबर दीदार करे वञ, ॾिसी वञ, त तो जहिड़ो शाहिद हुजे त रब आहे, त मां रब जी वहदानियत रबूबियत ते दुनिया एतबार करे। इन्ही जे करे असांजो मुस्तफ़ा ॾिसी आयो आहे, तॾहिं असां सुन्नी चऊं था त असांजो अल्लाह आहे। चओ असांजो अल्लाह, ॾाढे चओ असांजो अल्लाह आहे। इहो ई सबबु हो मेराज जो। अल्लाह साईं मुंहिंजी बि